सो हाणे फीफा वर्ल्ड कप शुरू थियण वारो आहे, केतिरियूं तयारियूं आहिनि, केतिरा मुल्क आहिनि, केरु कंट्रीब्यूट करे पियो, थोरो इन जो सिनेरियो ॿुधायो असांखे। ॾिसो सबा, फीफा वर्ल्ड कप जेका आहे 4 सालनि खां पोइ थींदो आहे ऐं हर कोई एक्साइटेड है, जेको भी फुटबॉल खे पसंद करे तो एक्साइटेड है। हिन दफ़े 3 मुल्कनि में इहो वर्ल्ड कप थिए पियो फॉर द फर्स्ट टाइम ऐं इहो बि आहे त 46 टीमूं जेका आहे शिरकत कनि, 48 टीमूं, इहो बि पहिरीं दफ़ा थिए पियो ऐं हिन दफ़े खिलाड़ी बि फर्स्ट टाइम वॾी अंग में अचनि था, कोई 448 खां मथे खिलाड़ी, जंहिंमें त पोइ इनजो मतिलबु इहो आहे त इहो वर्ल्ड कप बि तमामु वॾो ऐं वर्ल्ड कप थियण वञे पियो, जंहिंमें यूएसए, मैक्सिको ऐं कैनेडा मुल्क जेका आहे मेज़बान आहिनि। ॾिसो, पाकिस्तान, इंडिया इन सब कॉन्टिनेंट में शायदि हिन रांदि खे एतिरो फोकियत न आहे या एतिरो कोई मक़बूल न आहे इहो खेल, पर पूरी दुनिया में फुटबॉल ॾिठी वञे थी ऐं क्रिकेट जी पाण टूर्नामेंट जी ॻाल्हि कयूं था, हुते 12 खां 16 टीमूं हूंदियूं आहिनि, हिन टूर्नामेंट में 48 टीमूं आहिनि ऐं इहो बदकिस्मती आहे, पाकिस्तान कोन्हे हिन वर्ल्ड कप में, न इंडिया आहे न बांग्लादेश आहे। असां क्वालिफाइंग राउंड खेॾियो पर असां क्वालिफाई कोन करे सघियासीं वर्ल्ड कप लाइ। पर इहो वर्ल्ड कप जेका 11 जून खां 19 जुलाई ताईं जारी रहंदो। 3 मुल्कनि में इहो वर्ल्ड कप थींदो, कैनेडा, यूएसए, मैक्सिको। पहिरियों मैच जेका आहे मैक्सिको में थींदो ऐं इफ्तिताही तकरीब भी मैक्सिको में थींदी ऐं मज़े जी ॻाल्हि, हिन दफ़े 3 इफ्तिताही तकरीब थींदी, यानी ओपनिंग सेरेमनी 3 थींदी। इन जी वजह इहो आहे त 3 मेज़बान मुल्क आहिनि ऐं हर मुल्क में जेको पहिरियों मैच हूंदो आहे उते जेका ओपनिंग सेरेमनी भी थींदी। त इहो बेसिकली फीफा वर्ल्ड कप। ब्राज़ील तव्हां ॻाल्हि कई इन जी लियारी जी, जेके मिनी ब्राज़ील सम्झो वञे त उते ॾाढियूं तयारियूं थियूं आहिनि। ऐं पाण उते विज़िट करे आयसि त उते दीवारनि खे रंगायो वियो आहे, उते फुटबॉलर जेको उन्हनि जा पसंदीदा आहिनि उन्हनि जा पिक्चर्स, उन्हनि जूं जेका पेंटिंग्स ठाही वयूं आहिनि, उन्हनि में ॾाढो जोश खरोश आहे लियारी जे माण्हुनि में स्पेशली।